नाज़रीन, सुप्रीम कोर्ट अगूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी बरतरफ़ी केस में अगूणे DG ISI फैज़ हमीद ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच शौकत सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी कई आहे। सुप्रीम कोर्ट वकीलनि जा दलील ॿुधण बाद अगूणे DG ISI फैज़ हमीद ऐं ब्रिगेडियर रिटायर्ड इरफान रामी खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट के अगूणे चीफ जस्टिस अनवर कासिम ऐं सुप्रीम कोर्ट के अगूणे रजिस्ट्रार अरबाब आरिफ के भी नोटिस जारी किया विया आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ की सरबराही में लार्जर बेंच तरफा ॿुधणी। चीफ जस्टिस चयो आहे त को भी इदारो पंहिंजो कम सही न करे रहियो आहे। 17 सालनि खां जेको थी रहियो आहे, छा इन जो इज़ालो न करियूं? एतिरनि सालनि में छा थियो आहे, छा थींदो रहियो, इन खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सिस्टम में शिफ़ाफ़ियत आणे रहिया आहियूं। 10 साल पुराना केस भी मुक़रर कयूं पिया। चीफ जस्टिस वधीक चयो आहे त शौकत अज़ीज़ सिद्दीकी वधीक नालो फैज़ हमीद जो खयो आहे। जनरल बाजवा जी कड़ी न पई जुड़े, इन बाबत ॿुधल ॿुधायल ॻाल्हियूं आहिनि। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट अगूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी बरतरफ़ी केस में अगूणे DG ISI फैज़ हमीद ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच शौकत सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी कई आहे। सुप्रीम कोर्ट वकीलनि जा दलील ॿुधण बाद अगूणे DG ISI फैज़ हमीद ऐं ब्रिगेडियर रिटायर्ड इरफान रामी खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट के अगूणे चीफ जस्टिस अनवर कासिम ऐं सुप्रीम कोर्ट के अगूणे रजिस्ट्रार अरबाब आरिफ के भी नोटिस जारी किया विया आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सरबराही में लार्जर बेंच तरफा ॿुधणी। चीफ जस्टिस चयो आहे त को भी इदारो पंहिंजो कम सही न करे रहियो आहे। 17 सालनि खां जेको थी रहियो आहे, छा इन जो इज़ालो न करियूं? एतिरनि सालनि में छा थियो आहे ऐं छा थींदो रहियो, इन खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सिस्टम में शिफ़ाफ़ियत आणे रहिया आहियूं। 10 साल पुराना केस भी मुक़रर कयूं पिया। चीफ जस्टिस वधीक चयो आहे त शौकत अज़ीज़ सिद्दीकी वधीक नालो फैज़ हमीद जो खयो आहे। जनरल बाजवा जी कड़ी न पई जुड़े, इन बाबत ॿुधल ॿुधायल ॻाल्हियूं आहिनि।